अस्सलाम वालेकुम। दिस इज़ अब्दुल गफ़ार एंड वेलकम टू कंप्यूटर क्लास। अच्छा त कंप्यूटर क्लास में अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम। ठीकु आहे। हाणे जंहिंखे आर टी ओ एस बि चयो वेंदो आहे। ठीकु आहे। आर टी इट मीन्स दैट रियल टाइम एंड ओ एस मीन्स ऑपरेटिंग सिस्टम। आर टी ऑपरेटिंग सिस्टम। हाणे इन में छा थींदो आहे, हीउ कहिड़े तरीक़े सां कमु कंदो आहे, इन खे सम्झणु, इन खे ॾिसणु त हिन में जेको आहे या किथे इस्तेमालु थींदो आहे। असल में ही जेके हूंदा आहिनि इहे स्पेशल पर्पज़ जेके टास्क हूंदा आहिनि, कमु हूंदा आहिनि, जेके स्पेसिक हूंदा आहिनि, जिन खे हर जॻह ते मतिलबु न थी सघंदा आहिनि। इट मीन्स दैट इहे इन्हनि खे हर को मैनेज करण या ख़रीद करण जी क़ाबिल न हूंदो आहे। हाणे छा हूंदो आहे, ही सिस्टम अहिड़ा हूंदा आहिनि जो ही आम माण्हू उन्हनि खे मतिलबु परचेस न करे सघंदो आहे। इहे तक़रीबन इंडस्ट्रीज़ में इस्तेमालु थींदा आहिनि। इहे जेके वॾा वॾा मतिलबु इंस्टीट्यूट हुजनि उन्हनि जे अंदरि इस्तेमालु थींदा आहिनि। ठीकु आहे। ऐं या वरी बैंक जे जेकॾहिं ए टी एम ॾिसे, ए टी एम बि हिन रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम जो एग्ज़ाम्पल आहे। कीअं आहे एग्ज़ाम्पल? असल में रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम कमु कीअं कंदो आहे? रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम असल में हूंदो छा आहे, असां हिन खे रियल टाइम छाजे करे था चऊं? असां हिन खे रियल टाइम इन जे करे था चऊं छो जो हीउ जेको आहे, हीउ पंहिंजो कमु जेको हिन खे मिलणु हूंदो आहे इहो पंहिंजे टाइम ते मुकमलु कंदो आहे, पंहिंजे टाइम ते कंप्लीट कंदो आहे। ऐं इन खां अलावा हीउ जेको आहे मतिलबु रेस्पॉन्सिबल हूंदो आहे ऐं रेस्पॉन्ड कंदो आहे जल्द में। जीअं अगरि हिन खे को बि टास्क मिलंदो आहे, उन टास्क खे जल्द में जल्द रेस्पॉन्ड कंदो आहे ऐं रेस्पॉन्ड करण खां बाद में उन ते प्रोसेस कंदो आहे। प्रोसेस जेको आहे उनजो जेको टाइम हूंदो आहे उहो लिमिटेड टाइम हूंदो आहे। ऐं जेकॾहिं उन लिमिटेड टाइम जे अंदरि उन खे प्रोसेस कंप्लीट नथो करे त उनजो जेको सिस्टम हूंदो उहो सिस्टम छा थी वेंदो, फेल थी वेंदो। ठीकु आहे। उनजो सिस्टम फेल थी वेंदो जेकॾहिं उहो सिस्टम कंप्लीट नथो करे उन टाइम ते। इन जे करे इन खे रियल टाइम चवंदा आहियूं त इहो पंहिंजी उन खे जेको टास्क आहे उन टास्क खे लिमिटेड टाइम जे अंदरि पूरो करण जो पाबंद हूंदो आहे। ठीकु आहे। ऐं उनखां बाद में हीउ जेको आहे स्पेशल पर्पज़ जेके हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। जीअं तव्हां ऑलरेडी पढ़ी आया आहियो। हाणे ए टी एम तव्हांखे मां पहिरियां ई पढ़ाए आयो आहियां त ए टी एम एग्ज़ाम्पल छा जो आहे, उहो आहे मेन फ्रेम कंप्यूटर जो। जीअं तव्हांखे टेस्ट में बि आयो हुयो त ए टी एम जेको आहे छा जो एग्ज़ाम्पल आहे। ठीकु आहे। त ए टी एम छा जो एग्ज़ाम्पल आहे, उहो मेन फ्रेम जो एग्ज़ाम्पल आहे। इट मीन्स दैट जेको हिन में सिस्टम इस्तेमालु कयो वेंदो आहे, जेको कंप्यूटर इस्तेमालु कयो वेंदो आहे, उहो ए टी एम में उहो कहिड़ो हूंदो आहे, मेन फ्रेम। ऐं मेन फ्रेम बि छा जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, उहो स्पेशल पर्पज़ जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे। ख़ासि करे बिज़नेस जेके पर्पज़िस हूंदा आहिनि, जेके वॾा मतिलबु के बैंक में इस्तेमालु थींदा आहिनि, उनखां अलावा एयरलाइंस जेके हूंदियूं आहिनि उन्हनि में इस्तेमालु थींदा आहिनि। ठीकु आहे। उहे इन जे करे असां इन खे जेको आहे स्पेशल पर्पज़ जे चवंदा आहियूं। ठीकु आहे। उनखां बाद में ही एम्बेडेड सिस्टम हूंदा आहिनि। हार्डवेयर जेके हूंदा आहिनि उहे हिन में हूंदा आहिनि। ठीकु आहे। हार्डवेयर जेके हूंदा आहिनि हिन जा रिस्पॉन्सिबल हूंदा आहिनि ऐं हार्डवेयर हुनजा अलॻि हूंदा आहिनि। ठीकु आहे। उनखां बाद में बाउंड ओ एस। हिन में बाउंड ओ एस छा जे लाइ हूंदो आहे, हीउ बाउंड ओ एस हिन जे करे चइबो आहे त हिन जो फिक्स टाइम हूंदो आहे। ठीकु आहे। बाउंड इट मीन्स क़ैद हूंदो आहे हुनजे करे, छो जो हिनखे फिक्स टाइम लिमिटेड मिलियल हूंदी आहे। हिन खे लिमिटेड टाइम में ई पंहिंजो टास्क कंप्लीट करिणो हूंदो आहे। ठीकु आहे। उनखां बाद में आहे त इफ़ टास्क विल नॉट बी कंप्लीटेड एट द गिवन टाइम सिस्टम विल बी फेल्ड। हाणे जेकॾहिं हिन जो जेको टास्क आहे, हिन खे जेको टास्क मिलियो आहे, उहो जेकॾहिं हिकु टाइम ते फॉर एग्ज़ाम्पल असां ए टी एम में जेकॾहिं तव्हां ॾिसो, तव्हां ए टी एम में एग्ज़ाम्पल जेकॾहिं वठो त तव्हां जेकॾहिं ए टी एम यूज़ कयो था ऐं ए टी एम में तव्हां पंहिंजा फिंगर प्रिंट यूज़ कयो था, त जेकॾहिं तव्हांजा फिंगर प्रिंट उते तव्हां लॻायो था ऐं तव्हांखे टाइम मिलियल आहे। ठीकु आहे। त उन टाइम जे अंदरि जेकॾहिं तव्हांजा फिंगर प्रिंट्स नथा कमु कनि त तव्हांजो जेको उहो सिस्टम हूंदो, उहो सिस्टम छा थी वेंदो, उहो तव्हांजो उन टास्क खे डिनाए करे छॾींदो ऐं उहो तव्हांजो जेको कमु हूंदो, टास्क जेको हूंदो, उहो फेल थी वेंदो। ठीकु आहे। उनखां बाद में छा थींदो आहे, हीउ जेको आहे रियल टाइम इज़ क्लासीफाइड इन टू पार्ट्स। हाणे रियल टाइम जेको आहे उहो फर्दर ॿिनि जेको आहे पार्ट्स में तक़सीम कयल आहे ऐं इन्हनि हिसनि खे जेको आहे पहिरियों चइबो आहे हार्ड रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम, हार्ड रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम, ऐं उनखां बाद में सॉफ्ट रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम। हाणे हार्ड रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम ऐं सॉफ्ट रियल टाइम सिस्टम ऑपरेटिंग सिस्टम में कहिड़ो डिफरेंस आहे, त हाणे इन्हनि में तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त डिफरेंस इहो हूंदो आहे त हीउ जेको हार्ड आहे, हार्ड रियल टाइम में इन खे जेके असां चवंदा आहियूं, इहो इन खे पाण ते एतिरो क़ाबिल हूंदो आहे ऐं एतिरो इन खे पाण ते भरोसो हूंदो आहे। हीउ चवंदो आहे त मां सभु कमु जेको आहे परफेक्टली करे थो सघां ऐं मुंहिंजा जेके कम आहिनि उहे पंहिंजे टाइम ते मां उन्हनि खे मुकमलु करे सघां थो, भली तव्हां मूंखे ॾेई ॾेखारियो। ठीकु आहे। उनखे जेको बि असां टास्क ॾींदासीं उहो पंहिंजे गिवन टाइम ते कंप्लीट करे सघे थो। ठीकु आहे। इट मीन्स दैट उहो रेस्पॉन्सिबल आहे। ऐं उनखां बाद में जेको
सॉफ्ट रियल टाइम हूंदो आहे इहो माना उनखे पाण ते बिलीव न हूंदो आहे, उनखे पाण ते भरोसो न हूंदो आहे, ऐं उहो पंहिंजो कमु जेको आहे टास्क जेको हूंदो आहे उहो न सम्झी सघंदो आहे त मां गिवन टाइम ते करे सघंदुसि, ऐं उनखे जेको आहे उहो चवंदो आहे त मां गारंटी तव्हांखे नथो ॾियां त मां करे सघां थो या न। इट मीन्स दैट हू पंहिंजे गिवन टाइम ते न करे सघंदो आहे। हाणे उनजो एग्ज़ाम्पल्स कहिड़ा हूंदा आहिनि, हाणे पहिरियों आहे रियल टाइम, ठीकु आहे, हार्ड रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम। हाणे हार्ड रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम छा आहे, चए थो इट गारंटीज़ दैट क्रिटिकल टास्क इज़ कंप्लीट ऑन टाइम। हाणे छा थींदा आहिनि, इहे जेके क्रिटिकल टास्क हूंदा आहिनि उनजा, उहे भले कहिड़ा बि ॾुखिया उनजा हुजनि, उहे छा कंदो आहे टाइम ते पंहिंजे ते कंप्लीट करे ॾेखारींदो आहे, ठीकु आहे। उहे उनजा एग्ज़ाम्पल जेके हूंदा आहिनि उहो आहे मिसाइल सिस्टम एंड एयर ट्रैफिक कंट्रोल सिस्टम। इहे ॿई जेके हूंदा आहिनि इहे इन जा एग्ज़ाम्पल आहिनि। ख़ासि करे जेको मिसाइल सिस्टम हूंदो आहे उहो बि इन हार्ड रियल टाइम सिस्टम जे थ्रू जेको आहे उनखे ॾिठो वेंदो आहे, ठीकु आहे। उनखां अलावा एयर ट्रैफिक कंट्रोल जेको सिस्टम आहे उहो बि न हार्ड रियल टाइम सिस्टम जे बेस ते जेको आहे उनखे ॾिठो वेंदो आहे। उनखां बाद में अचे थो सॉफ्ट रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम। त सॉफ्ट रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम कीअं हूंदो आहे, उनखे कीअं ॾिसंदा आहिनि, त इहो जेको आहे तव्हांखे ऑलरेडी ॿुधाए चुको आहियां मां त इट डज़ नॉट गारंटीज़ दैट टास्क कंप्लीट ऑन टाइम। हीअ चए पंहिंजी जेको आहे पाण ते हिनखे भरोसो न हूंदो आहे, ऐं हीअ गारंटी न ॾींदो आहे त मां जेके टास्क आहिनि उहे पंहिंजे टाइम ते कंप्लीट करे सघां थो। हाणे इन में जेको आहे हिकिड़ो तव्हांखे मां आम एग्ज़ाम्पल जेको आहे हिते लिखियो आहे, जेको सफ़ा आम आहे, ऐं उहो तव्हां पंहिंजी आम ज़िंदगी में इस्तेमालु कंदा आहियो, ऐं उनजो तव्हांखे जल्दी यादि थी वेंदो। त ऑनलाइन ट्रांजेक्शन जेका हूंदी आहे उहा इन जो एग्ज़ाम्पल हूंदी आहे। ऑनलाइन ट्रांजेक्शन कीअं हूंदी आहे, फॉर एग्ज़ाम्पल तव्हां ऑनलाइन ट्रांजेक्शन कई, तव्हां केॾे पैसा सेंड कया, ठीकु आहे, त जॾहिं बि सिस्टम बिज़ी हूंदो आहे त उहो लेट थी वेंदो आहे, जॾहिं लेट थी वेंदो आहे त पोइ फॉर एग्ज़ाम्पल चाहे उहा बैंक हुजे या चाहे ईज़ी पैसा जे थ्रू हुजे, तव्हां वटां हर शइ तव्हांजा अकाउंट मां पैसा कटिजी वेंदा, तव्हांजा सेंड थी वेंदा, ठीकु आहे, पर जेको रिसीवर हूंदो उन रिसीवर ताईं उहे पहुची न सघंदा। छाजे करे न पहुची सघंदा, उहो जेको आहे उन वटि सिस्टम बिज़ी हूंदो या कोई अहिड़ो नेटवर्क इशू हूंदो जंहिंजे करे उनजा उते रिसीव न थी सघंदा आहिनि, ठीकु आहे। त उनखे जेको आहे माना हीअ जेको सिस्टम आहे उहो गारंटी नथो ॾिए त मां तव्हांखे हिन टाइम ते एतिरे टाइम ते तव्हांखे मां इहा ट्रांजेक्शन कंप्लीट करे ॾींदुसि, ऐं छा बि थी पए कहिड़ा बि जेको आहे जेके क्रिटिकल टास्क हुजनि मां उन्हनि खे एट अ टाइम कंप्लीट करे ॾेखारींदुमि। त इन जा जेके टास्क हूंदा आहिनि उहे कंप्लीट न थींदा आहिनि तक़रीबन, ठीकु आहे, माना जेके गिवन टाइम हूंदो आहे उहे गिवन टाइम ते कंप्लीट न थींदा आहिनि, ऐं हीअ गारंटी न ॾींदो आहे, ठीकु आहे। ऐं हीअ जेके हुया एग्ज़ाम्पल हुया उनजा हार्ड रियल टाइम ऐं सॉफ्ट रियल टाइम। सॉफ्ट रियल टाइम छा जो एग्ज़ाम्पल आहे, उहो ट्रांजेक्शन जो एग्ज़ाम्पल आहे, छो जो ट्रांजेक्शन एट अ टाइम कंप्लीट न थी सघंदी आहे। ऐं हार्ड रियल टाइम छा हूंदो आहे, इहो चवंदो आहे हार्ड मीन्स तव्हां हितां एग्ज़ाम्पल लॻाए सघो था त हार्ड, जॾहिं हार्ड असां डिफ़िकल्ट खे बि चवंदा आहियूं, ठीकु आहे, त जेके क्रिटिकल हूंदा आहिनि टास्क उन्हनि खे परफॉर्म करण जो ई चवंदो आहे त मां परफॉर्म करे सघां थो। अॼु जो जेको टास्क हुयो, अॼु जो जेको असांजो टॉपिक हुयो उहो हुयो रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम। हीअ उनजा मेन जेके आंसर क्वेश्चन्स हुया जेके तव्हांजे टेस्ट में अची सघनि था, इन्हनि खे पंहिंजे ज़हन नशीं कजो, ठीकु आहे। थैंक यू सो मच।